सवाल कयो आहे एहसान अली क़ादरी। उहो त चए त मुंहिंजो हिकु सुवालु आहे, मेंह जेका नओं फर कंदी आहे पोइ उन जे खीर जी खड़ ठाहे खाइबी आहे, छा उहा खड़ खाइणु जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उन खड़ खे खाइणु जाइज़ आहे जेकॾहिं दिलि कढे थी, इन में को बि हर्ज न आहे। छाजे करे जो उन में नाजाइज़ हुजण जो का बि शइ मौजूदु न आहे, इन करे उनखे खाइण में का बि कबाहत न आहे। जीअं फ़तावा हिंदिया जे अंदरि आहे त इमाम मुहम्मद रहमहुल्लाह ताला फ़रमायो, जेसीं ताईं कंहिं शइ जे नाजाइज़ हुजण जो यकीनी तरीक़े सां ख़बर नथी पइजी वञे, तेसीं ताईं उनखे खाइणु हलाल आहे ऐं हिन में का बि कबाहत मौजूदु न आहे। न वरी को इनखे डॉक्टरनि नुक़सानकार सॾियो आहे, न वरी को शरई तरीक़े सां इन में मना आयल आहे, इन करे खाई सघिजे थी। वल्लाहु आलम बिस्सवाब।